सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। निहायत ही सदवाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जे लारई किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मंझां चंद आयतूं अव्हां जे साम्हूं तिलावत कयूं वियूं आहिनि। जीअं त हिजरी साल जे इब्तदाई महीने मुहर्रमुल हराम जी आमद आहे। पहिरीं मुहर्रमुल हराम मुझे आका मदनी ताजदार जे खलीफ़े राशिद सय्यदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आ। इन जे करे अॼु अवां जे साम्हूं कोशिश कबी त सय्यदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे आका करीम जी दरबार में आया संदन अज़मत शान ऐं मक़ाम जे लिहाज़ खां अल्लाह जे कलाम जूं आयतूं पाण साहिब राय हुया जेका ॻाल्हि फरमाईंदा हा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां उन जी ताईद ईंदी। जहीं जी रब करीम ताईद करे ॿिए जे ताईद जी ज़रूरत ई नाहे। इन जे करे अॼु अवां जे साम्हूं संदन शान जूं हदीसूं बि पढ़बियूं ऐं ख़ासि करे अॼु अवां जे साम्हूं सय्यदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन मक़ाम ऐं मर्तबे जे मुतालिक़ बि चंद ॻाल्हियूं अर्ज़ करियां थो। दोस्ताने गिरामी, मुझे आका रहमतल लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत आखिरी पैगंबर आहिनि। इन करे इस्लाम जी तकमील ऐं क़यामत ताईं उन जे इस्तेहकाम लाइ जेको इंतज़ाम फरमायूं उन में सहाबी सगोरन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जी बरकत ख़ातिर तमाम अइम्मा इस्लाम जे अंदर घणियूं बरकतूं पैदा थियूं, कसीर जमायत आई। पर हुजूर जी जेका जमायत हुई मुझे आका रहमतल लिल आलमीन हबीब जो जेको काफ़िलो हो हुजूर नबी नामदार जा जेके डायरेक्ट शागिर्द हुआ जिनके असां यहां असहाब चऊं था उन्हनि सहाबा जी जमायत जे अंदर सय्यदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु, सय्यदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु, सय्यदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सय्यदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अलग अलग मक़ाम मर्तबो शान उनमें मुझे आका मदीने वारे मीर जी ज़ाते बाबरकात पंहिंजे हर हिकु असहाबी खे शान ऐं मक़ाम जे लिहाज़ सां हिकिड़ो अलॻि अलॻि दर्जो अता फरमायो आहे। मुझे आका जी मर्ज़ी आहे जॾहिं तव्हां असां कंहिं स्कूल में पढ़ंदा आहियूं शागिर्द त कई हूंदा आहिनि पर जंहिं जे मथां उस्ताद महिरबान हूंदो आहे त उन जे इल्म ॾाहप खे ॾिसी करे चवंदो बाबा अॼु खां तूं मॉनिटर आहीं। त अहिड़े अंदाज़ सां मुंहिंजे रहमतल लिल आलमीन हबीब जो फ़िक्र त वरी अञा निरालो हो। उन्हनि में शहादत सय्यदना फारूक आज़म पहिरीं मुहर्रमुल हराम आहे। इन जे करे अॼु अवां जे साम्हूं सय्यदना फारूक आज़म जी अज़मत शान मान मक़ाम अर्ज़ रखिजे थो ऐं उन ॻाल्हि खे हीअं सां हटाइण खां पोइ
ख़बर पवंदी त मुझे आका मदीने वारे मीर जे सहाबा जी अज़मत ऐं शान छा आहे। दोस्तान गिरामी, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे आका मदीने वारे मीर जो प्यारो मक्कतुल मुकर्रमा जे कबीले बनो अद्दी सां ताल्लुक़ रखण वारो हो। संदन वालिद जो नालो ख़त्ताब, वालिदा जो नालो हंतमा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत खां 13 साल पोइ मक्के में थी। यानी सुनो उमर असांजे आका मदीने वारे मीर खां 13 साल नंढो हो। पाण जवानीअ में ई लिखियल पढ़ियल समाज सां ताल्लुक़ रखंदा हा। मक्के जा मुअज़्ज़िज़ अफ़राद जन सलाहियतुनि सां मसलन पहलवानी, घोड़े सवारी, सिपहगीरी, नसबदानी ऐं तक़रीर व ख़िताबत सां सुञाता वेंदा हा। उहे सभई ख़ूबियूं अल्लाह करीम सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु में रखाए छॾियूं। दोस्तान गिरामी, हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम मुझे आका मदीने वारे मीर वटि कहिड़ो आहे। हिक दफ़े कंहिं सहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जन खे हमेशह पाण सां गॾु रखंदा आहियो। जॾहिं त ॿियनि सहाबिन खे जिहाद लाइ बि रवानो कंदा आहियो, पर ही ॿई अवां सां हमेशह गॾु हूंदा आहिनि। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे ॿई मुंहिंजूं अखियूं ऐं कन आहिनि। हिक सां ॾिसंदो आहियां ऐं कननि सां ॿुधंदो आहियां। यानी हिक सां ॾिसंदो आहियां, ॿी सां ॿुधंदो आहियां। ही मुझे आका मदीने वारे मीर फरमायो सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक जे लाइ। हिक दफ़े मुझे आका मदीने वारे मीर ईअं बि फरमायो त ज़मीन ते मुंहिंजा 2 वज़ीर आहिनि, उन्हनि में मुंहिंजो हिकिड़ो वज़ीर अबू बकर सिद्दीक़ आहे त ॿियो वज़ीर उमर फारूक आहे रज़ी अल्लाह अन्हु। मुझे आका मदीने वारे मीर ईअं बि फरमायो त मूंखां पोइ अबू बकर जो चयो मंझो ऐं उन खां पोइ उमर जो। पाण कंहिंसां गुफ़्तगू कंदे फरमायो, जॾहिं मां न मिलां त अबू बकर सां मिलजो, जेकॾहिं उहो बि न मिले त उन खां उमर सां मिलजो। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो, ॻाल्हि रुगो इते ख़त्म न थी, पर मुझे आका फरमायो जंहिं रस्ते ते उमर घुमंदो आहे उन रस्ते खां शैतान भॼी वेंदो आहे। उन रस्ते ते ई शैतान न ईंदो आहे। मुझे आका मदीने वारे मीर जे ख़त्मे नबूवत इहो यकीनी फ़ैसिलो आहे। हुज़ूर ख़त्मुल अंबिया आहियां। अल्लाह से कलाम मजीद में उन जो ऐलान फरमायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। मुझे आका जी ख़त्म नबूवत यकीनी आहे। उन खां बाद को भी नबी हिन दुनिया में नहीं दो। लेकिन मुझे आका मदीने वारे मीर फरमायो, जेकॾहिं मूंखां पोइ नबूवत जो सिलसिलो हलंदड़ हुजे हा ऐं नबी थिए हा त उहो उमर थिए हा। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मुझे महबूब जो उहो सहाबी आहे जंहिंजे ईमान जे लाइ मुझे आका मदीने वारे मीर अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरी, या अल्लाह या उमर बिन हशाम के मुसलमान बना, या उमर बिन ख़त्ताब के मुसलमान बनाए, पंहिंजे दीन जी इज्जत के वधा। अल्लाह ताला रसूलुल्लाह जे उन दुआ के कबूल फरमायो ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब हुज़ूर जे उन दुआ जे सदके मुसलमान बनी इस्लाम में दाख़िल थियो।
इस्लाम जे अंदर दाखिल थिया, नमाज पिया पढ़न। मुझे आका जी दरबार में अर्ज की, या रसूल अल्लाह ही इबादत नमाज अंदर कमरे में लिकी था पढ़ूं, छा हक ते ना आहियूं छा? मुझे महबूब फरमायो ए उमर हक ते आहियो, लेकिन मक्के जा सरकश काफर उहे असां के इबादत करण न दींदा। मुझे आका जी दरबार में अर्ज की, या रसूल अल्लाह केर थी दाखिल? अज मां उमर मुसलमान थियो आहियां, अमा घबरायो न। अज काबे करीम जे साम्हूं हली नमाज पढ़बी। जने आया हजरत बिलाल बांग ॾींदो हो, लेकिन अमीर उम्र जे मुसलमान थियण खां पोइ मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न गुलाम हजरत बिलाल के चयो, हे बिलाल अॼु लिकणो नाहे, छुपणो नाहे, दुनिया खे ख़बर पवे त उमर मुसलमान थियो आहे। अॼु हिते न बल्कि मथे चढ़ी वञ, काबे जी छत ते बीही आज़ान चओ, मक्के जा माण्हू ॾिसनि त अॼु अल्लाह जे आख़िरी ख़तमुल अंबिया पैगंबर जे ग़ुलामनि जो मक़ाम केॾो बुलंद थी वियो आहे। ए बिलाल अज काबे जी छत ते चढ़, ॿुधाए माण्हुनि खे ख़बर पवे त उहे ख़ौफ़ ऐं डप वारा ॾींहं ख़तम थी विया। अॼु उमर मुसलमान थी चुको आहे। काबे जी छत ते बीही हज़रत बिलाल हेॾां पियो निहारे, होॾां पियो निहारे। मक्की जा काफ़िर परेशान हा, हीअ हबशी ग़ुलाम कल्हो को जंहिंखे असां मारूं ॾींदा हुआसीं, जंहिंखे तकलीफ़ूं ॾींदा हुआसीं, अॼु काबे जी छत ते बीठो आहे। हुज़ूर फरमायो, बिलाल बांग चो। अर्ज कई, या रसूल अल्लाह हेठि हूंदो आहियां त काबे ॾे मुंहुं करे बांग चवंदो हां, अॼु काबे जी छत ते आहियां, काॾे मुंहुं कयां? मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, ए बिलाल काबे जो काबो मां मुस्तफ़ा आहियां, मुॾां निगाह करे आज़ान चओ। हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो। हींअर हाजन हज पढ़ियो, हज पढ़ण खां पोइ हुकुम हूंदो आहे, बाबा वञो मदीने। ओ हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो, काबा तो देख चुके काबे का काबा देखो। उन मुझे आका मदीने वारे मीर जो ही प्यारो साहिब राय, जेका राय ॾींदो हो, संदसि शान ऐं मक़ाम अल्लाह जे कलाम मझां अवां अंदाज़ो लगायो त हज़रत सैयदना फारूक आज़म मुझे महबूब जो हो सहाबी आहे। ऐं मुख़्तलिफ़ मौक़ियनि ते जॾहिं का राय ॾींदो हो, मुंहिंजो रब करीम अमीर उमर जी राय खे महबूब जी दरबार में मक़बूल बनाइण जे लाइ क़ुरान जूं आयतूं नाज़िल फरमाईंदो हो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शराब ते पाबंदी हुजण खपे, छो त उन जे नशे जे करे माण्हू पंहिंजे ज़ाब्ते में नथो रहे। उन खां पोइ वरी अल्लाह ताला खां बि दुआ घुरियईं, मुंहिंजा मौला को करम फरमा। मुंहिंजे पाक परवरदिगार कलाम मजीद नाज़िल फरमायो, यसअलूनक अनिल खम्र वल मैसिर कुल फीहिमा इस्मुन कबीरु व मनाफिउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहिमा। सूरतुल बकरा आयत नंबर 219। अल्लाह ताला फरमायो, ए मुंहिंजा सुहिणा महबूब नबी तव्हां खां शराब ऐं जुआ जे बारे में पुछनि था, अवां उन्हनि खे ॿुधायो त उन्हनि ॿिन्ही में वॾो नुक़सान समायल आहे ऐं माण्हुनि लाइ आरज़ी फ़ाइदो बि आहे, पर नुक़सान उन खां अञा वधीक आहे। उन खां पोइ वरी कुछ वक्त गुज़रियो, हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह ताला जी हुज़ूर में वरी हथ खयां, जीअं इस्लामी मुआशरे के शराब खां निजात मिली। जंहिं जे जवाब में रब्बे कायनात अज़्ज़ व जल वरी क़ुरान करीम जी ॿी आयत नाज़िल फरमाई, या अय्युहल्लज़ीना आमनू ला
तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा हत्ता तअलमू मा तक़ूलून। सूरतुन निसा आयत नंबर 43 रब्बे कायनात फरमायो ईमान वारो जॾहिं अवां नशे जी हालत में हुजो तो उन वक्त वहां नमाज जे वेझा न वञो एसि ताईं जो अवां उनखे ॼाणो जेकी चई रहिया आहियो, यानी अवां खे इहा ख़बर पए तव्हां छा पढ़ी रहिया आहियो। वरी कुछ वक्त गुज़रण खां पोइ हज़रत अमीर उमर वरी अल्लाह ताला खां शराब जी बंदिश बाबत दुआ घुरी। अल्लाह जी दरबार में जीअं जो दुआ घुरियई, रब्बे कायनात कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। सूरतुल माइदा आयत नंबर 90 रब्बे कायनात फरमायो ईमान वारो बेशक शराब जुआ बुत ढारा ये सब पलीत शैतानी कम आहिनि, उन्हनि खां परहेज़ करियो त जीअं वहां कामयाब थियो। हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ शराब ते पाबंदी बाबत हज़रत उमर जी ख्वाहिश पूरी थी, यानी जेका राय हुजूर जी दरबार में अमीर उमर ॾींदा हा, हुजूर जी दरबार में अर्ज़ कंदा हा, दुनिया वारनि खे त ख़बर हूंदी ही त अॼु अमीर उमर ही ॻाल्हि कई आहे, लेकिन दुआ रब खां घुरंदा हा। रब्बुल आलमीन उन दुआ जे क़बूलियत जो एज़ाज़ अमीर उमर खे क़ुरान जे आयत जी सूरत में अता फरमाईंदो हो। ए मुझे महबूब जा ग़ुलाम उमर जे तुंहिंजी दुआ है मां रब क़बूल थो कयां। क़ुरान में 1400 साल पहिरियां वो अमर अची वियो। अल्लाह ताला फरमायो ए उमर तुंहिंजी इन ॻाल्हि जी मां रब क़यामत ताईं ताईद थो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नबूवत वारे मक्की दौर में शुरुआती मदनी दौर में औरतुन लाए पर्दे जी का बि पाबंदी नहीं। अग में औरतुन ते इस्लाम में न मक्की ज़िंदगी में पर्दो हुयो, न मदीने पाक में हिजरत में खां पोइ जॾहिं हुजूर आया हिजरत करे तॾहिं बि इब्तिदाई दौर में औरतुन लाइ पर्दे जी पाबंदी नहीं, लेकिन पर्दे जूं पंहिंजूं बरकतूं हूंदियूं आहिनि। इन हवाले सां हज़रत उमर फारूक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेकर औरतुनि लाइ पर्देदारी जो इंतज़ाम कयो वञे त बहितर। हाणे राय अमीर उमर कंहिंखे थो ॾिए? हुजूर जी दरबार में अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह जेकॾहिं औरतुनि लाइ पर्दो हुजे बहितर। हाणे अमीर उमर मशवरो ॾिनो, हुजूर वेठा हा, जिब्रील अमीन आयो या रसूल अल्लाह रब्बे कायनात मोकिलियो आहे, हुकुम खणी आयो आहियां। जिब्रील कहिड़ो हुकुम आहे? जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझो रब करीम तो फरमाए या अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिका अदना अन युरफ़न फला युज़ैन। सूरह अहज़ाब आयत नंबर 59। ए मुझा सोना महबूब नबी रसूल अरबी अवां पंहिंजे घर वारनि पंहिंजे न्याणियुनि ऐं मोमिननि जे औरतुनि खे फरमायो जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि त पंहिंजे मुंहं ते चादरूं ढके छॾीनि। इहा ॻाल्हि उन्हनि लाइ मोमिनाना औरत जी हैसियत में सुञाणप जो ज़रियो थींदी ऐं उन्हनि खे को बि तकलीफ़ न पहुचाईंदो। अमीर उमर ॻाल्हि करे रब क़ुरान नाज़िल फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिक दफ़े उमरे जे मौके ते पाण उमरो करे रहिया हा। अमीर उमर साणनि गॾु हो ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई उमरो कंदे उन पत्थर वटि आया
जहीं पत्थर में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम लगल आहिनि ऐं उहो पत्थर जॾहिं काबो तामीर पे थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे लिफ्ट जो कमु ॾींदो हो। उहो पत्थर जेकॾहिं दीवार मथे थिए त कवाज़ो कोन ॿधबो हो, उहो पत्थर मथे थींदो हो। जे दीवार अॻिते हले त उहो पत्थर पाण ई हलंदो हो। चौधारी दीवार जा पत्थर हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खणी पे ॾिना। हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम पत्थर रखंदो थे वियो। रब्बे कायनात खे पंहिंजे घर काबे जी तमीरात जो उहो हुन हज़रत इब्राहिम जो अमल एॾो पसंदि अची वियो जो हज़रत इब्राहिम जा कदम उन पत्थर में अंदरि हलिया विया। अॼु बि उहे कदम महफ़ूज़ आहिनि। मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी दरबार में जॾहिं हुज़ूर जा सहाबी हा ख़ुसूसन सैयदना फारूक आज़म हुज़ूर फरमायो तवज्जो ॾियारियो उमर उमर निहार जी या रसूल अल्लाह ही ॾिस मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जा कदम आहिनि। अल्लाह साईं केॾो उनखे शान अता कयो। अर्ज़ु कई या रसूल अल्लाह जे इजाज़त ॾियो त हज़रत इब्राहिम जे इन कदमनि जे यानी पत्थर जे साम्हूं बीही नफ़िल पढ़ा। हुज़ूर खां पुछे या रसूल अल्लाह जे इजाज़त ॾियो त मां इन मक़ाम इब्राहिम जे साम्हूं बीही नफ़िल पढ़ा। मुंहिंजे आका फरमायो उमर तोखे इजाज़त आहे भली नफ़िल पढ़। हेॾां हज़रत अमीर उमर नफ़िल पढ़ियो। उमर फारूक जो नफ़िल पढ़णु अल्लाह जी ज़ात खे एॾो पसंदि अची वियो जो रब्बे कायनात पंहिंजो पाक कलाम मजीद नाज़िल फरमायो। सूरतुल बक़रा 125 आयत वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला इब्राहिम जे बीहण वारी जाइ खे तव्हां निमाज़ जी जाइ बणायो। हाणे रब जो अमर अची वियो। हेॾा उमर नफ़िल पढ़ियो होॾां अल्लाह से क़ुरान नाज़िल फरमाए मुंहिंजा महबूब अव्हां बि पाण हाणे अंदाज़ो लॻायो कदम आहिनि पत्थर कदम इब्राहिम आहिनि उन जे साम्हूं अल्लाह जो हुकुम अची वियो त अव्हां वक़्ते ज़रूरत यानी मुमकिन थी सघे त उते निमाज़ पढ़ो। निमाज़ अल्लाह जी आहे, सजदो अल्लाह खे आहे। असांजो सजदो न पत्थर खे आहे न काबे खे आहे, सजदो रब जी ज़ात खे आहे। काबो असांजो क़िबलो आहे। अहिड़ी तरह उहो पत्थर मक़ाम इब्राहिम वारो बि क़िबले रोनुमा आहे ऐं उतां बीही करे नफ़िल पढ़ण जो हर हाजी हर उम्रे कंदड़ खे अमर अल्लाह क़ुरान में फरमायो। अॼु बि जेकॾहिं हुकुम थींदो आहे त जेके बि उम्रे वारा हाजी आहिनि उम्रे जी अदायगी खां पोइ उते मक़ाम इब्राहिम वटि नफ़िल पढ़ंदा आहिनि। रब करीम मूंखे बि इहा सआदत नसीब कई आहे। शल अवां असां सभिनी खे वरी वरी इहा सआदत नसीब थिए हज़रत अमीर उमर जी उन अदा खे रब क़बूल कंदे सभिनी मुस्लमाननि जे लाइ मक़ाम इब्राहिम खे निमाज़ वारी जाइ करार ॾेई छॾियो। दोस्ताने गिरामी उन खां अलावा मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी दरबार में मदीने शहर में बिशर नाले हिकिड़ो मुनाफ़िक हो। उन बिशर मुनाफ़िक जो यहूदीअ सां को ॾेती लेती वारो मामिलो हो ऐं ॾेती लेती जे मामले में न पे ठहे हा। ही मुसलमान हो पर मुनाफ़िक हो, हू यहूदी हो। चई हलो त हुज़ूर जी दरबार में फ़ैसिलो करायूं। ॿई गॾिजी हुज़ूर जी दरबार में आया। या रसूल अल्लाह असांजूं ॻाल्हियूं ॿुधो पोइ तव्हां फ़ैसिलो फरमायो। हुज़ूर फ़ैसिलो फरमायो पर उहो फ़ैसिलो यहूदी जे हक़ में ॾिनो। हुज़ूर मुस्लमान खे चयो त हिन जो तोरे हक़ आहे हिन खे ॾे। हाणे जीअं जो ॿाहिरि निकिता उन मुस्लमान जेको ज़ाहिरी मुस्लमान पर हुयो मुनाफ़िक उन चयो ॻाल्हि ॿुध उमर ॾे था हलूं फ़ैसिलो उन खां था करायूं। यहूदी चयो मूंखे कोई एतिराज़ कोन्हे भली हल। हज़रत अमीर उमर वटि आया वो बिशर मुनाफ़िक ऐं यहूदी अची सॼी माजरा सरबस्ता ॿुधायो ऐं उमर हुज़ूर जी दरबार में विया हुआसीं ऐं उते ही फ़ैसिलो हुज़ूर साईं यहूदी चयोसीं मुंहिंजे हक़ में ॾिनो आहे ऐं मुंहिंजे मुस्लमान जे हक़ में ॾिनो। हाणे तव्हां वारो मुस्लमान जेको आहे उहो न हुज़ूर जे फ़ैसिले खे नथो मञे। उमर साईं चयुसि तोखे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे? चई हा। चई बीहो। पाण घर विया, घरां तरार खणी आया। जीअं जो आया ठका तरार कढाए उन मुस्लिम मुनाफ़िक जी सिरी धड़ खां धार करे चयूं त जंहिं खे मुंहिंजे आका मदीने वारे मीर जो फ़ैसिलो क़बूल नाहे उन लाइ उमर जो फ़ैसिलो ही आहे।
सिर जो कलम करे छॾियूं त अची मुनाफ़िक मता होला मचायूं त उमर छा कयो आहे। ईअं थींदो आहे छा? पोइ अपील खणी वञे कंहिं माण्हू वटि त उनजा दलील ॿुधबा आहिनि, गवाह गॾु कबा आहिनि, फ़ैसिलो कबो आहे। लेकिन दोस्ताने गिरामी अमीर उमर जो इहो फ़ैसिलो करणु हुज़ूर खे ख़बर पई के माण्हू दाही विया के कीअं, लेकिन रब्बे कायनात जी दरबार में अमीर उमर जो हर अमल क़बूल हूंदो हो, मंज़ूर हूंदो हो। साहिब राय हा, माण्हू दाही थी महबूबन ॾे पहुता, हुन तरफ़ वावेला मची वई त ही उमर छा कयो आहे। अपील दाख़िल कराइण वारे माण्हू खे क़त्ल करे छॾियईं। मुंहिंजे पाक परवरदिगार पाण फ़ैसिलो ॿुधायो। क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। सूरह निसा आयत नंबर 65। रब्बे कायनात फरमायो पोइ सोना महबूब नबी रसूल अरबी मूंखे तुंहिंजे रब जो कसम। अल्लाह डायरेक्ट अमर करे सघे थो, पर पंहिंजे महबूब खे थो चए राणा मां तुंहिंजो रब हुजण ते पाण फ़ख्र थो कयां। ऐं अल्लाह साईं चए थो फरमाए थो मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे, यानी मां अल्लाह खे पंहिंजी ज़ात जो कसम। जेसिताईं उहे माण्हू पंहिंजे यानी पाण में पैदा थियल झगड़नि झेड़नि में अव्हां खे अमीन मुनसिफ़ न वारनि ऐं तव्हां जेको फ़ैसिलो करियो उन सां पंहिंजी दिलि में का बि तंगी महसूस न कनि, बल्कि उन खे दिलि सां तस्लीम न कनि, तेसिताईं मोमिन थी ई नथा सघनि। उमर जेको फ़ैसिलो कयो उन जी ताईद अल्लाह क़ुरान में करे ॾेखारी त उमर हक़ ते सच ते आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान करीम नाज़िल फरमाए उन हज़रत सैयदना अमीर उमर जे केतिरा अहिड़ा फ़ैसिला जन फ़ैसिलनि जे हक़ में अल्लाह तबारक व तआला कलाम मजीद जूं आयतूं नाज़िल फरमायूं ऐं अमीर उमर सोने जी हिमायत फरमाई। अमीर उमर मशवरो ॾींदो हो, अल्लाह तबारक व तआला क़ुरान नाज़िल कई अहिड़ियूं आयतूं, हिकु न। लेकिन हाणे मुंहिंजे आका मदीने वारे मीर उन जे लाइ छा फरमायो आहे, फ़क़ति आख़िरी चंद हदीसूं ॿुधो। हज़रत उक़बा बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो लौ कान बअदी नबी लिकान उमर, जेकॾहिं मूंखां बैदि को नबी थिए हा त उहो उमर थिए हा। हज़रत बिलाल खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमते कायनात फरमायो इन्नल्लाह तआला जअल हक़ अला निसाए उमर व क़ल्बिही, बेशक अल्लाह ताला उमर जी ज़ुबान ऐं दिल ते हक़ रखियो आहे। ही केर थो फरमाए? मुंहिंजो आका मदीने वारो मीर त उमर जी ज़ुबान ते बि हक़ करे कूड़ न ॻाल्हाईंदो। ज़ुबान त ज़ाहिर ॻाल्हि आहे, पर माण्हू चवंदासीं दिलि में हाणे छा अथसि। मुस्तफ़ा करीम उमर जी दिलि जो फ़ैसिलो ॾिनो त उमर जी दिलि में बि हमेशह हक़ हो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, अल्लाह जे महबूब रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी अल्लाहुम्मा अइज़्ज़द्दीन बिउमर इब्निल ख़त्ताब ख़ासह, ए मुंहिंजा अल्लाह ख़ासि करे उमर बिन ख़त्ताब सां दीन खे इज़्ज़त अता कर। हुज़ूर ख़ुदि इज़्ज़तदार हुआ, हुज़ूर पाण दुआ घुरी मुंहिंजा मौला उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए दीन इस्लाम खे इज़्ज़त अता कर, दीन इस्लाम इज़्ज़त वारो बना। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर जो सौट रावी आहे त जॾहिं उमर इस्लाम क़बूल कयो त जिब्रील रूहुल अमीन मलाइकनि जो सरदार हुज़ूर जी दरबार में आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह या मुहम्मद लक़द इस्तबशर अहलुस समाए बि इस्लाम उमर, ए महबूब अलबत्त तहक़ीक़ उमर जे इस्लाम क़बूल करण जे करे आसमानी मलाइकनि बि ख़ुशियूं मनायूं आहिनि। आसमान जा मलाइक बि जशन पिया मनाइनि त ख़ुदा जे महबूब खे उमर जहिड़ो बहादुर मुसलमान थी मिलियो आहे।
पंजी हदीस हजरत इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो माजिलना इज्जत मुंजु अस्लम उमर जॾहिं खां हजरत उमर इस्लाम ते आयो त असां हमेशह बा इज्जत थी रहियासूं। छही हदीस हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे मुझे आका फरमायो उमर सिराज अहलिल जन्नह यानी उमर जन्नत वारन जो रोशन सिराजा दियो आ चरागा। सती हदीस इन्नल्लाह बाहया बि अहले अरफत आमतन व बाहया बि उमर खासतन। अल्लाह तबारक व तआला अरफात में हाज़िर थींदड़नि ते ऐं उमूमन उमर ते फ़ख्र कयो जेके हाजी आया आहिनि सभई शान वारा, लेकिन हुज़ूर फरमायो अॼु हज में मूंसां उमर गॾा ख़ुदा ॾाढो ख़ुशि थियो। अठी हदीस अबू सईद खुदरी रवायत थो करे मुझे आका फरमायो मन अबगद उमर फ़क़द अबगदनी व मन अहब्ब उमर फ़क़द अहब्बनी। रसूलुल्लाह फरमायो बिला शक जंहिं उमर सां बुग़्ज़ रखियो उन मूं सां बुग़्ज़ रखियो ऐं जंहिं उमर सां प्यार रखियो उन मूं रसूलुल्लाह सां प्यार रखियो। नाई हदीस हजरत सअद बिन अबी वक्कास रवायत हो करे या इब्न अल खत्ताब मालकी का शैतान सालिका फज्जा क़त इल्ला सलक फज्जन गैर फज्जिक। ए उमर जॾहिं बि शैतान तोसां वाट में मुलाक़ी थियो त तुंहिंजे साम्हूं अची डिॼी कंबी घिटीअ ई मटाए वियो। रस्तो ई यानी शैतान उमर जे मुंहुं न चढ़ंदो आहे। शैतान जे मुतालिक बी हदीस उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा खां रवायत आहे मुझे आका फरमायो रअयतु शयातीनल जिन्न वल इंस क़द फर्रउ मिन उमर। जिन्न इंसान जे शैताननि खे मूं ॾिठो त हू हज़रत उमर खां ड्रिजन पिया टकन पिया कंबन पिया। जहीं जे पाछे खां बि शैतान ड्रिजे त उमर खां ड्रिजण वारो परे भॼण वारो इहा शैतानी सिफ़त आहे। मोमिन त अमीर उमर सां मोहब्बत कंदो छो त हुज़ूर फरमायो जेको उमर सां बुग़्ज़ रखे थो उहो रसूलुल्लाह सां बुग़्ज़ थो रखे। त पहिरीं मुहर्रम हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जी शहादत जे हवाले सां अॼु मूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ रखियो। क़ुरान करीम जूं लातदाद आयतूं पेश कयमि। कलाम मजीद जूं उहे आयतूं जेके हज़रत अमीर उमर जे राय ॾियण खां पोइ रब उन फ़ैसिले जी ताईद फरमाई ऐं मथां वरी मुंहिंजे आका मदीने वारे मीर हज़रत सैयदना फारूक आज़म जो शान ॿुधायो। अल्लाह तबारक व तआला